सब खां पहिरीं पहिरीं ॻाल्हि किथे भला थियूं? हिते हुते हिंसा हुंसा। अल्लाह जी शरीयत थी चवे सब खां पहिरीं पंहिंजे घर वारनि जे लाइ भला थियो। ऐं यकीन ॼाणो इहो वॾी अहम ॻाल्हि आहे। इन नुक़्ते में चङा चङा गुस्सियो वञनि। ॿार ॾाढा भला, ओताक में ॾाढो बहितरीन आहे, मस्जिद में अमरा ॾाढो बहितरीन आहे, बाज़ार में वञी मिलोसि ॾाढो बहितरीन आहे, दोस्तनि सां वेठो ॾाढो बहितरीन आहे, तिजारत पियो करे भलो माण्हू, अहिड़ो मिठो पियो ॻाल्हाए ग्राहकनि सां, ॻाल्हि खणी छॾ। सियासत पियो करे, छा तुंहिंजी मिठड़ी ॿोली आहे, ॾाढो सुहिणो पियो ॻाल्हाए, हिते बि भलो, हिते बि भलो, हिते बि भलो, हिते बि भलो। ओ साॻो माण्हू घर में अंदरि अचे थो त सिंधी में चइजे डंडो उभो, अम्मा सां बि जहिड़ो, अबे सां बि जहिड़ो, ज़ाल सां बि जहिड़ो, घर जे भातियुनि सां बि जहिड़ो। त घणा माण्हू त वेड़ा। अल्लाह जी शरीयत थी चए भलो थियो, भला थियो। पर हिकिड़ी ॻाल्हि लॻी बि यादि रखो, सब खां घणा भला थियो ई पंहिंजनि जे लाइ। बल्कि इएं चओ त इब्तिदाई भले थियण जी पंहिंजे घर वारनि खां कयो। नबी सिंह हदीस सुनन तिरमिज़ी में, अबवाबुल मनाकिब में, बाब मा जा फी फज़ल अज़वाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी जी फरमायो ॿुधो, खैरुकुम खैरुल लिअहली, तमाम भलो उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि जे लाइ भलो आहे। हिकिड़े माण्हू खे सॼो जहान चवे थो भलो, हिते वारा हुते वारा हिते सभु चवनि दादा माण्हू लाइक़ आहे, बहितरीन माण्हू आहे, सॼी ख़ल्क़ थी चए भलो, घरवारी चए थी वॾो बेकार आहे, माण्हू चङो कोन्हे, तव्हां परेदार। अल्लाह जी शरीयत थी चवे घरवारी जी ॻाल्हि वरिती वेंदी। फरमायो भला थियो, तमाम भलो हो जेको घर जे भातियुनि जे लाइ भलो आहे। माना ही ॻाल्हि नबी सी दसी, तव्हां केॾा बि भलाई जा दावा कयो, पर जेसीं तव्हां घर वारनि जे नज़र में भला कोन आहियो, अल्लाह जी शरीयत तव्हांखे भलो नथी चए। नबी सी घर वारनि जे लाइ केॾा भला हा, यकीन ॼाणियो ॼमारियूं गुज़री वियूं, नबी सी कने घर वारनि जी दिल आज़ारी कान कई, तानो मेहणो को ऐब का बुराई, अरे कुछ भी न। नबी सी तो एडा घर वारनि जे लाइ भला हा। बुखारी शरीफ पढ़ो, किताबुल मनाकिब पढ़ो, बाब सिफत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो। साहबी सगुर जो मा आबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तामन कत, अरे वलियूं ॻाल्हियूं त ठहियो, पर नबी सी कने घर वारनि जे हथ जी पकल मानी मां बि कोन कढियो। कंहिंजे कद ते छा तबसरा कजनि, कंहिंजे अखलाक ते छा तबसरा कजनि। नबी सी त एॾा भला पूरी जमार में, रुगो ईअं चवनि घर वारनि जे लाइ मानी भली कान्हे का, ऐं भाॼी भली कान्हे का। सिंधी में चऊं हिन में लूणु घणो आहे, हिन में मोहम्मद करीम रसूल मटियो बि कोन्हे को। जिंदगी गुज़री वई, 11 घर वारियूं हूं, मुसलमाननि जे माशरे में रहूं था, नंढा थी वॾा थिया आहियूं, वॾा थी असां मां कई पोड़ा थी विया, पर यकीन ॼाणियो अॼु ताईं न ॿुधोसीं नबी सिंह घर में घर वारनि खे विढ़िया, नबी सिंह के घरवारी ते हथ खयूं, नबी सिंह के घरवारी के गार कुछ भी न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत के वनी पढ़ दो, नबी सिंह हालांकि उन्हें घर में भी इंसान आ, घरवारी भी इंसान है, पर नबी सिंह एक बुरदबार इंसान आ। भला थियूं पेरा पेरा घरवार की जी नबी सिंह जा घर में कुछ भी थी वने, दुनियावी मामलात ते कॾहिं नबी सिंह कावड़ कान कई, भले केड़ी भी केर कावड़ ॼारे गुस्सो ॼारे कुछ भी थी वने, पर नबी सिंह घर जे लाइ सब खां बेहतरीन। नबी सिंह जो घर वारियूं कॾहिं कॾहिं विड़ी भी पवंदियूं, इंसानी नाते इख्तिलाफ, पर नबी सिंह बुरदबार, हलीम, बाखलाक, बावका, बाकिरदार। हिकिड़े ॾींहं थियो, सही बुखारी पढ़ो, किताबो निकाह पढ़ो, बाबुल गैरा पढ़ो, गैरत जो बयान। नबी सिंह जी वारी हिकिड़ी घरवारी वटि हुजे, नबी सिंह घरवार में वारियूं रखियूं, फिलाणो ॾींहुं हिते, फिलाणो ॾींहुं हिते, फिलाणो ॾींहुं हिते। नबी सिंह हिकिड़ी घरवारी वटि हुजे, अॼु वारी उन जी आहे, ॿी घरवारी जे घर में मानी भाॼी उन जी भली ठही, का खाइण पीअण जी शइ भली ठही, उन चयो छो न अॼु ही आऊं भाॼी नबी सिंह ॾे मोकिलिया। हालांकि नबी सिंह जी वारी उन वटि कान हुई, की ॿिए वटि हुई, की ॿी घरवारी वटि हुई। उन पंहिंजे खादिम खे मानी ॾेई, जेकी शइ खाइण पीअण जी ॾेई, उनखे चयो त वञी नबी सिंह थी पहुचाया। हाणे साईं ग़ुलाम खादिम आयो उन हुजरे वटि जंहिं हुजरे में अॼु नबी सिंह जी वारी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेका खाइण जी शइ हुई न पहुचाई, पर जंहिंजी वारी हुई न उहा नबी सिंह घरवारी उथी, उन हणी धक लोडो हे सभु शइ उछले हेॾी, मानी वञी परे पई, या खाइण जी जेका शइ हुई वञी परे पई, थां जेको हो न ठिकर जो हो भॼी पियो। हाणे ॿिन्ही पासे घरवारी,
इन पासे घरवारी आ, बे पासे घरवारी जो खादिम आ। पर वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केड़ी सोहनी तरबियत, केड़ो सोहनो माहौल, केड़ा सोहना खुलुक, घर में भी केड़ा भला। अचण वाले खादिम के पाण केड़ा जुमला फरमाए, अनवर में गारत उम्मुक, कावड़ न कर, तुझी अम्मा के कावड़ अची वई, मोमिन जी अम्मा के गुस्सो आए, तू चिड़ न कजा। हाणे नबी सी पाण वेठा, नबी सी उहा जेका खाइण जी शइ हुई न उहा बखणन पिया, उन्हें बगल थां में विझन पिया, थां में विझी वरी उहा घरवारी जंहिंजे घर में तरस ला विया, वो बगल थां उनजे घर में रखी, वो सागे जहिड़ो नओं थां उन खे ॾी, पर में डंड में थां मिली वियो थी, हाणे वापसि वञ, ही बि राज़ी, ही बि राज़ी। केॾो सुहिणो मिज़ाज। ये कोन तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में घर में के मामलात न थींदा, मामला थींदा हा, पर अल्लाह जे हबीब जी सीरत ॾसे थी, घर में भला थियो। नबी सी एतिरे क़दर जो सही बुखारी पढ़ो, किताबुल मनाकिब पढ़ो, हिकिड़ो बाबा बाबू किस्सतिल बैया, हिकिड़े ॾींहुं हज़रत उमर पंहिंजी घरवारी सां वेठा, हदीस में तो हज़रत उमर हिकिड़ी ॻाल्हि कई, पंहिंजी घरवारी खे, घरवारी अॻियां इनकार कयो, हज़रत उमर खे जवाब ॾिनो, इहो कमु मूंखां न थींदो। हज़रत उमर कावड़ कई, ही मूं ॻाल्हि तोखे कई है, तूं वरी जवाब पई ॾी। माई चवण लॻी, उमर तूं तो उमर आं, बाज़ मरतबा नबी सिंह जूं घर वारियूं नबी सिंह खे बि जवाब थी ॾियनि। हज़रत उमर हैरान थियो त ईअं कीअं हूंदो, चई उमर आहे। हदीस में हज़रत उमर थिया, पंहिंजी धीउ वञी हफ्सा खां पुछा त कन मां इहा ॻाल्हि वाक़ई ईअं आहे छा? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं घर वारियूं बाद मरतबा का ॻाल्हि नबी सिंह चवनि था, दुनियावी ॻाल्हि, ऐं न बि तस्लीम कंदियूं। न्याणी में ॾिसो बाबा सी वाक़ई ईअं आहे, बाद मरतबा ईअं बि थिए थो, बाद मरतबा नबी सिंह जी का घर वारी नबी सिंह खां वक़्ती तौर ते नाराज़ बि थी वेंदी आहे, तव्हांजो ही पूरो ॾींहुं या पूरी राति नबी सिंह सां ॻाल्हाईंदी बि कान्हे, पर यकीन ॼाण है उन्हनि जे तरफ़ां मामला हा। नबी सिंह वरी बि हर जाइ ते ॾिसो शफ़ीक़ मेहरबान, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिकिड़े ॾींहुं ईअं बि थी वियो, मशहूर हदीस, हदीस किताब से बुखारी में, किताबुल मनाकिब में, किताबुल मगाज़ी में, बाब हदीस इफ्क में, हे सभु ॻाल्हियूं सिखण जूं असीं घरनि में अहिड़ा थियूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे असीं वॾनि वॾनि मसलनि ते वॾी बहस करणु ॼाणींदा आहियूं, हीउ मसलो हू मसलो, वॾियूं इबादतूं, वॾा ज़ुहद जा मामला, वॾा तक, पर बुनियादी घर जा कम असांजा सिधा कोन। ही ॻाल्हियूं ॾिसीं थियूं, पहिरियों बुनियाद सिधी कर, घर वारनि लाइ भलो थी, घर में अहिड़ो बुर्दबारी जो मिसाल क़ाइमु कर, अहिड़ो पंहिंजो पाण खे बुर्दबार बणा, घर वारनि जे लाइ अहिड़ो कुझु बि कनि, तुंहिंजो कमु आहे घर वारनि सां भलाई कर। नबी सी कीअं आहे, सही बुखारी जो हवालो हाणे ॾिनो, मशहूर हदीस आहे, तव्हां ॿुधी हूंदी, त जॾहिं बीबी आयशा ते मुनाफ़िक़नि तोहमत आई, हालांकि वञी गहराई सां गौर करे, बीबी आयशा खां ख़ता थी वई, वो रहिजी हुई काफ़िले खां, पर काफ़िलो निकिरी वियो, अॻ में असाब खां ख़ता थी वई, उन्हनि खे बि ख़बर न पई, काफ़िलो निकिरी वियो, मुनाफ़िक़नि खणी करे साज़िश ठाही, बीबी आयशा जे किरदार ते खणी अंगुलियूं कयूं, तव्हांजो पूरे मदीने में इहो सम्झो हिकिड़ी अहिड़ी अफ़वाह फैलाए न, मुनाफ़िक़ त मुनाफ़िक़, मोमिन मुसलमान बि मुनाफ़िक़नि जे ॻाल्हियुनि में अची विया, बाद मोमिन बि तबसरा कनि पिया। ये ॻाल्हियूं सोलियूं थियूं लॻनि, पर गहराई सां गौर कयो, वॾी ॻाल्हि आहे। मदीने जे शहर में न नबी सिंह जी घरवारी लाइ तबसरा थियनि, इन खां वॾी ख़तरनाक ॻाल्हि कहिड़ी आहे? पूरो मदीनो, हज़रत उमर जेको मरहलो थो ॾसे, जेको मस्जिद नबवी जे मिंबर ते वेझो जेके असहाब ॾिठमि न, घणा त पिया रोइनि, मदीने में नबी सिंह जी घरवारी लाइ तबसरा पिया थियनि, केॾी ॾुख जी ॻाल्हि, केरु कंहिं सां ॻाल्हाए न पियो, रोइनि पिया, अहिड़ो हा अहिड़ो माहौल। नबी सी परेशान, असहाब परेशान, हिक खां वधीक मरतबा साहब सगुन सां मशवरा करे चुका आहिनि, तव्हां ॿुधायो हाणे छा कयां? बाद साहब मशवरो ॾींदा, साईं बीबी आयशा खे तलाक ॾेई छॾियो, तव्हां वटि औरतुनि जी कमी थोरी आहे, मामला हिते वञी पहुता। आख़िर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा वटि आया, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजे घर आया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लॻा, फरमाइण लॻा, पाण फरमाइण लॻा, आयशा इंसान ख़ता जो पुतलो आहे, इंसान खां ख़ता थी वेंदी आहे, ग़लती थी वेंदी आहे, आयशा दे कर तोखां ग़लती थी वई आहे त रब खां माफ़ी घुर। सैयद आयशा जे अखियुनि में नीर लुड़क वहनि था पिया, नीर वहनि था पिया, हया कनि लॻी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं छा चवां, अॼु का बि ॻाल्हि कयां मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कान कई वेंदी, थी सघे थो मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कई वञे, थी सघे थो न क़बूल कई वञे, ऐं चुप आहियां। इन हे मामलात गुज़रनि पिया, जेतिरे में रब ताला आसमान तां क़ुरान नाज़िल फरमायो, वत्तय्यिबात लित्तय्यिबीना वत्तय्यिबूना लित्तय्यिबात उलाइका
उलाइका मुबर्रऊन मिम्मा यकूलून। अल्लाह ताला कुरान हकीम जो सूरत नूर जो लगभग 17-18 आयतूं नाज़िल फरमायो। इन 17 आयतन में अल्लाह ताला ऐलान फरमायो जी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पाका। बुधो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घराणो बि पाका, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घरवारियूं बि पाक आहिनि। नबी करीम अलैहिस्सलाम सन अबू बकर सिद्दीक जे घर में अबू बकर सिद्दीक जे घर वारनि खे मुबारक ॾियण लॻा, ओ सिद्दीक, ओ सैयदा उम्मे रूमान, ओ आयशा, इतवा जले मुबारकबादी जी गाला ही मामलो ज़मीनन ते पे हलियो। अल्लाह आसमान ता कुरान नाज़िल फरमाए करे बीबी आयशा जी ताईद में हेतिरियूं आयतूं नाज़िल कयूं। आयशा बेक़सूरा बेगुनाह। हदीस अगिन जुमलन ते गौर कयो। एतरे में सैयदा आयशा जी अम्मा सैयदा उम्मे रूमान जेॾी महिल कुरान लथो आ जे मामले में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जूं अखियूं आलियूं हुयूं, जे मामले जे करे सिद्दीक अकबर जूं अखियूं आलियूं हुयूं, जे मामले जे करे सैयदा उम्मे रूमान जूं अखियूं आलियूं हुयूं, जे मामले जे करे पूरे मदीने जो माहौल सोगवार हो। अॼु सैयदा आयशा जी अम्मा सैयदा उम्मे रूमान चए थी आयशा, ओ आयशा कूमी इलैहि, ओ मुझी प्यारी न्याणी आयशा उठ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शुक्रिया अदा कर। अज मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे साम्हूं शुक्रिया अदा कर त तुंहिंजो मामलो हल थियो आहे। ओ मुसलमानो गौर कयो, हे दीन जूं महफ़िलूं आहिनि, सिखण जूं महफ़िलूं आहिनि। अचो पंहिंजे घरनि जो उहो माहौल बणायूं जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बणायो। पंहिंजे घर वारनि जे लाइ अहिड़ा भला थी तूं जहिड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम भला हा। पंहिंजे घरनि में उहो बुर्दबारी जो माहौल पैदा कयूं जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घरनि जो माहौल हो। अॼु सैयदा आयशा सिद्दीका के अमर चवे थी उम्मे रूमान कूमी इलैहि, ओ मुझी न्याणी आयशा उठ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शुक्रिया अदा कर। अॻियां सैयदा आयशा जवाब थी ॾे ला वल्लाह, मां अल्लाह जो कसम आज ईअं कोन कंदसि। नबी जी जो शुक्रिया अदा कर जी कोन कंदसि। भले के अॻियां छा थी न चवे वल्लाहि ला कूमु इलैहि, अम्मा तू तो शुक्र जी गाल दी करी पर अल्लाह जी ज़ात जो कसम आज मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के अॻिते वधी करे माज़रत कयां या कुछ चवां अॼु ईअं बि कोन कंदसि। बल्कि अम्मा ॿुध वल्लाही ला अहमदु इल्लल्लाह, अम्मा अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अॼु ही जेको मुंहिंजो मामलो आसमान तो रब जे तरफ़ों हल थियो आहे, ही जेको जिब्रील कुरान खणी आयो आहे, अम्मा इन वाक़े खां बाद में इन मामले जे हल खां बाद में अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ऐं त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी इन मामले में तारीफ़ बि कोन कंदमि ऐं तारीफ़ कंदमि त पंहिंजे अल्लाह जी कंदमि। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घरां तो रोई करे आई आ, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घरां तो लुड़क हारी दी करे आई आ मां ऐं त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी इन मामले में तारीफ़ बि कोन कंदमि। अदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम गॾु वेठा हुया, हे बीबी आयशा जा जुमला ॿुधनि था पिया। हालांकि नबी करीम अलैहिस्सलाम चवनि हा त चई सघिया पिया आयशा ही तुंहिंजी ग़लती जे करे हेॾो मामलो खड़ो थियो, या पाण करीम अलैहिस्सलाम जन ही बि चई पिए सघिया आयशा जे क़ुरान लथो आहे त मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे करे लथो आहे जो मां अल्लाह जो नबी आहियां, अल्लाह जो रसूल आ। आयशा जेकॾहिं पंहिंजे हुजरनि में रब जो क़ुरान जूं आयतूं लही करे हिन मामले जी ततहीर जो ऐलान कंदियूं आयशा मुंहिंजे लाइ पर वाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बुर्दबारी घरू ज़िंदगी में केॾो बहितर माहौल। आयशा कुछ बि चयो पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बिड़क बि कोन कुझा। ही दुनिया के पैगाम आ, पंहिंजे घरनि जो माहौल अहिड़ो बणायो पंहिंजे घर जे बातिन जे लाइ बहितर बणिजी पओ। अदा एडी अज़मतन वारी ज़ात मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी यकीन ॼाण केॾा घर वारनि जे लाइ भला हा, केॾा घर वारनि जे लाइ भला हा। घर जा कम घर वारनि सां गॾिजी कंदा, असां वटि इहा शइ त बेसी सम्झंदा आहियूं। तव्हांखे ॿुधायां त घणा त माण्हू जहिड़ो ई घर में इख़्तिलाफ़ी घर वारनि सां साईं वारा वेठा आहिनि, अक्सर उलमा मशाइख़ तमाम वञी वेहो फतवाऊं अचनि थियूं, माण्हू सुवाल कंदा, मायूं सुवाल कनि थियूं, फिलाणो कान उन जा ही मामला, मौलवी हैरान थिए थो इहो त ॾाढो भलो माण्हू आहे, तो साईं उहो तमामु वटा हिनजे घर जा मामला हीअ न रोज़ जहिड़ो, हिन ॻाल्हि ते जहिड़ो, हिन ॻाल्हि ते जहिड़ो, हिन ॻाल्हि ते, हे सभु ॻाल्हियूं नसीन थियूं। ही वॾी कोताही आहे असां वटि। नबी सी अहिड़ा त घर वारनि जे लाइ भला पढ़ो सही बुखारी किताबुल असान या सा बाब आंदो मन कान फी हाजत अहली। बीबी आशा चए थी नबी सी जहिड़ो माण्हू घर जे कमनि में असां सां हथ वंडाईंदो। नबी सिंह केॾा घर वारनि खे हर जाइ ते गॾु हे रधण, हे पचाइण, हे खाइण, हे पीअण, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इन कमनि में बि गॾु थिया। असांजो दीन तो चवे इज़तूं ॾे सभिनी खे ॾे, मोहबतूं ॾे सभिनी खे ॾे, भलो थी सभिनी लाइ थी, पर ॿुध सभिनी खां घणो भलो घर वारनि लाइ थी। हिते तोखे जेकॾहिं करेक्ट सर्टिफिकेट नथो मिले, ॿाहिरि जा करेक्ट सर्टिफिकेट कंहिं कम जा कोन। नबी सी एॾी त घर वारनि सां मोहबत जो इज़हार था कनि। सही मुस्लिम पढ़ो न, किताबुल हैद पढ़ो, इमाम साहब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो इहो इन नाले सां जेकॾहिं घरवारी हाइज़ा हुजे, हुन मख़सूस ॾींहुं पिया हलनि,
उहा जेकॾहिं इन हालत में पंहिंजे मथे मुड़ुस जो मथो दोराए उनजे मथे ते पाणी हारे इन जो बयान हदीस आंदो बीबी आयशा चए थी बाद मरतबा ईअं थींदो मुंहिंजा मख़सूस माहवारी जा ॾींहं हूंदा नबी सी सां गॾु वेठी हूंदी हुअसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु मानी वग़ैरह खाईंदी मुंहिंजे हथ में गोश्त हूंदो हो गोश्त जो टुकड़ो हूंदो हो बूटी हूंदी हुई नबी सी चवंदा आयशा इहा बूटी मूंखे ॾे बीबी साहिबा चवनि थियूं उहा बूटी ऐं नबी सी खे ॾींदी हुअसि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा बूटी वठी चवंदा आयशा ॿुधा तो हिन बूटी में कहिड़ी जाइ ते वात रखियो बीबी साहिबा चए ऐं इशारो करे ॾसी साईं हिन जाइ ते नबी सी उहा बूटी खणी पंहिंजो वात मुबारक उते रखंदा हीउ बि दीन आहे हीउ बि ॾसियो पियो वञे हीअं अचो घर वारनि सां हीउ घर जा माहौल ठाहे हीउ सभु तव्हांजे सरदार जी घरू ज़िंदगी हीउ सभु तव्हांजे सरदार जी घर वारनि सां वेझड़ाए आयशा चए थी कंहिं थां में काशे पीती पियुसि न पाणी वग़ैरह पाण फरमाईंदा आयशा ए मूंखे ॾे पाण वठी हथ में आयशा तो हिन में चप कहिड़ी जाइ ते रखिया इशारो करे साईं हिते नबी सी खणी पंहिंजा चप उते रखंदा हे दरस आहे हे नसीहत आहे हे सबक आहे हे तव्हांजे सरदार जी घरू ज़िंदगी अथव हुन हदीस से गौर कयो न मशहूर हदीस आहे हदीस किताब सही बुखारी में किताब बदल वही में बाबो कैफ कान बदल वही बच्चे बच्चे के हदीस याद आहे इन हदीस से गौर कयो ये हदीस ॾसे थी नबी सिंह जी सीरत ते हलण वारा तमाम जा उहे अथव जिनके घर वारा करेक्टर सर्टिफिकेट ॾियनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शुरू में वही लथी पहिरें चक्कर जे महिल जिब्रील ही पैगाम पहुंचायो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां खौफ जी कैफियत तारी हुई हदीस में चए थो नबी सिंह घर आया दिल ते धड़के पई हे नबी सिंह टिनल हुजनि ऐं चवनि पिया ज़म्मिलूनी 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 मुझे चादर कजो मुझे मथा कंबल विझो चादर विझो गॾो गॾु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा खदीजा ओ खदीजा ऐं पंहिंजे जान जे मामले में हाणे ख़तरो पियो महसूस कयां अहिड़ा मामला ॾिसी आयो आहे हाणे ॼां थो तले छा थी वेंदो किथे मुंहिंजी जान न ज़ाया थी वञे सैयदा खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेके जुमला इरशाद फरमाया अॻियां सैयदा चवण लॻी कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदन इन्नक लतसिलुर रहिम व तहमिलुल कल व तक्सिबुल मादूम व तुईनु अला नवाइबिल हक अॻियां सैयदा खदीजा चवे थी ओ अल्लाह जा बंदा ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रब तोखे कॾहिं बि नाकाम कोन कंदो ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अल्लाह तोखे कॾहिं बि रुसवा कोन कंदो तुंहिंजा अहिड़ा भला कम आहिनि कदा ही हदीस दसे थी नबी करीम इस्लाम घर में एडा भला हा जो घर वारा कसम खणी ऐलान कंदा हा मोहम्मद करीम इस्लाम कने नाकामी नामुराद कोन थींदा हे सीरत जो सबक दे तो मोहम्मद करीम इस्लाम घर जो माहौल एड़ो बनायो हो घर जा बाती एडा मुतमइना अदा जे सीरत ते हली सुन्नत ते हली मोहम्मद करीम इस्लाम जे अदान के अख्तियार करे जकन जन्नत बेड़ा थिन चायो दा पंजे घर में एड़ो माहौल बनायो तवा जिंदा हुजो या दुनिया में हलिया वञो तवा जे घर जा बाती तवा के सोने लफ्ज़न में याद कन तव्हांजी घरवारी तव्हांखे सुहिणे लफ़्ज़नि में यादि करे तव्हांजा माउ पीउ तव्हांखे सुहिणे लफ़्ज़नि सां यादि कनि तव्हांजा बचड़ा तव्हांखे सुहिणे लफ़्ज़नि सां यादि कनि जेकी ञाणे सबक़ असां बि पढ़िया हा ईअं हलिया पंहिंजे घरनि में ईअं हलिया रुगो हिकिड़ी हदीस गौर कयो सही मुस्लिम में किताबुल जनाइज़ में ॿ टे जॻहनि ते इमाम साहब आंदी आहे फोत थियण वारो फोत थी वञे न उन जी अखियूं बंदि करण जो बयान फोत थियण वारो फोत थी वञे बाद में कहिड़ी दुआ पढ़जे तकलीफ में परेशानी अची वने केड़ी दुआ पढ़े हदीस में दे तो सैयदना अबू सलमा रज़ी अल्लाह ताला नबी सी अजीम सहाबी जॾहिं फानी दुनिया में विया वफात करे विया सैयदा उम्मे सलमा के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ सेखारी अल्लाहुम्मा अजुरनी फी मुसीबती वखलुफ ली खैरम मिनहा ओ उम्मे सलमा जकन अबू सलमा तो खांधार थी वियो आ जकन अबू सलमा फोत थी वियो आ हाने उम्मे सलमा तू अल्लाह जो दूर इहा दुआ गुरदी कर मुंजा अल्लाह ही जका मु तकलीफ ॾिठी आ ही जका मुते आज़माइश आई आ वो मुंजा करीम रब इन आज़माइश मुखे अजर अता फरमा सिलो अता फरमा मुंजा रब मुखा राज़ी थी वञ ऐं गॾो गॾ अञा जुमला नबी सी सेखारिया ओ उम्मे सलमा गॾो गॾ ही बि दुआ घुरदी कर वखुलफी खैरम मिन अल्लाह जेको अबू सलमा मुखां विछड़ी वियो आहे जेको मुंहिंजो मुड़ुस फोत थी वियो आहे अल्लाह मां उम्मे सलमा तुंहिंजे दर ते दुआ घुरायां अल्लाह इन खां बहितरीन मूंखे शरीक हयात अता फरमा या इन जी जाइ ते बहितर बदिलो अता फरमा बीबी उम्मे सलमा चवे थी नबी सी जुमलात मूंखे सेखारिया हा पर जॾहिं इहा जुमला पढ़दी हुयसि जॾहिं दुआ घुरदी हुयसि दिल में चई हूंदसि अबू सलमा जहिड़ो माण्हू किथे वरी मूंखे हथ ईंदो
किथे मुखे अहिड़ो माण्हू वरी मिलंदो। अदा ये जुमला नसीन दा सैयदा उम्मे सलमा जी ॼाणे ने लफ़्ज़नि में इहा सोच मौजूद आहे। उन जे अबू सलमा ॾाढो भलो हो, ॾाढो भलो हो जो ही माई चवे थी अहिड़ो वरी शाल मर्द क़िस्मत सां मिले। अदा हे ॻाल्हियूं नसीन थियूं। ओ अल्लाह जा बंदो भला थियो, भला थियो, भला थियो। नमाज़ी बि थी वञो, हाजी बि थी वञो, उमराई बि थी वञो, सभु कम कयो, पर जेदा भला न थियो या घर वारनि जे लाइ भला न थियो, शरीयत ॾसे थी सभु कम कयो जे इहा शइ तव्हां में खुटल आहे। कॾहिं बि पंहिंजो पाण खे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे रस्ते ते न सम्झजो। भला थियो जे जन्नत खपे, अल्लाह जी रहमत खपे, जे नबी से जी वाट खपे, जे कामयाबी कामरानी खपे, भला थियो। ऐं पहिरीं शइ घर वारनि लाइ भला थियो।